नाज़िर कानपुर वेझो धुरियन में झेड़े में हिकु ॼणो क़तल थी वियो आहे। तफ़सील मालूम था रहीम लाड़क खां। रहीम, छा तफ़सील आहे? जी, खानपुर थाने जी अड ॻोठ मोहम्मद बख्श बंगुलाणी बस सां गुज़िरियल ॾींहुं बंगुलाणी बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े में 4 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। ज़ख़्मनि मां जेको आहे हिकु ॼणो आमिल ख़ान जेको बंगुलाणी आहे उहो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अस्पताल में फोत थी वियो। फोती जो लाश जेको आहे वारस कंदकोट शिकारपुर इंडस हाईवे खानपुर बस स्टैंड वटि एहतिजाजी धरणो हणी लाश रखी रोड ब्लॉक करे छॾियो ऐं मुज़ाहिरीन जो चवणु हुयो बंगुलाणी बिरादरी जेके मुतासिर आहिनि मक़तूल जा वारस उन्हनि जो चवणु हुयो त फुल ऐं नज़रवाह जा रवासी आहिनि जवाबदार तुर जेके बंगुलाणी बिरादरी जा ई आहिनि उहे असां खां भतो तलब करे रहिया हुआ। न ॾियण जी सूरत में असांजे मथां हमिलो कयो वियो आहे जंहिंमें हिकिड़ो असांजो नौजवान क़तल थी वियो आहे ऐं 3 ज़ख़्मी थिया आहिनि। हिननि इहो मुतालबो कयो आहे त फौरन जेको आहे जवाबदार जे ख़िलाफ़ केस दाख़िल करे हुनखे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए पासे मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त रोड ब्लॉक हुजण खां पोइ जेको आहे SHO खानपुर अयाज़ अली खखराणी जेको आहे उहो हुते मुज़ाहिरनि वटि पहुतो ऐं मुज़ाहिरनि सां ॻाल्हियूं करे जेको आहे ख़ातिरी करण बाद जेको आहे एहतिजाजी धरणो ख़तमु कयो वियो आहे। जी रहीम, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।